ठीक करण जी ज़रूरत ना है। सिस्टम जेका हिन वक्त ताईं 78 सालन का ठाहींदा आया आहिनि उन्हनि खे ठीक करण जी ज़रूरत आहे। जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे सिस्टम क्लैश थी वियो आहे, जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे अॼु मुल्क कमज़ोर थिए पियो, जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे घर जे अंदरि बाहि लॻल आहे, जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे अॼु असां दाख़िली ऐं ख़ारिजी मसाइल खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे असेंबलियूं जेका उहे जाली थियूं ठहनि, जिन जे ग़लति पॉलिसियुनि जे करे कॾहिं वज़ीर आज़म कुर्सीअ ते आहे, कॾहिं वज़ीर आज़म तख़्तेदार ते आहे। जिन पाकिस्तान में 78 सालनि खां इहे फ़ैसिला कया आहिनि उन्हनि खे पंहिंजी पॉलिसीअ ते नज़रसानी करणी पवंदी। मोहसिन नक़वी साहब खे उन्हनि खे मशवरो ॾियणु घुरिजे, असांखे मशवरो न ॾियणु घुरिजे। मेरे भाई, आप मुझे ये बताएं कि जब असेंबलियाँ जाली होंगी, जब असेंबलियाँ फेक होंगी, जब असेंबलियों के अंदर 2/3 मेजॉरिटी कमज़ोर होगी, बैसाखियों पर हुकूमतें बनाई जाएंगी, बैसाखियों पर हुकूमतें ख़त्म की जाएंगी, तो उसके अंदर आने वाली कानून साजी फिर किस तरह की होगी, किस नोयत की होगी। ज़ाहिर है कि मैं समझता हूँ कि असेंबली के अंदर आने वाली कानून साजियाँ जो हैं उन पर तमाम सियासी जमातों को न सिर्फ एतमाद में लेने की ज़रूरत है बल्कि उनका इनपुट लेने की भी ज़रूरत है, ताकि ऐसी आइन और कानून साजियाँ आइन के अंदर होनी चाहिए जिससे मुल्क का भला हो, न कि इदारे कंप्रोमाइज़ हो। मां सम्झां थो त पाणी वारे मामले को वठी ॾिसो त उहो कॉम्प्रोमाइज़ ऐं मां हिन महिल इहा ई ॻाल्हि कयूं था त मुल्क आइनी तौर ते त हिकिड़ी गुंजाइश आहे त असेंबली का रेज़ोल्यूशन पास करे जंहिंमें सूबनि जी बाउंड्रीज़ जे लाइ उहो फ़ैसिलो थिए। त हिन महिल मां नथो सम्झां त इहा पीपल्स पार्टी खे इहा शइ सूट कंदी, त पीपल्स पार्टी जी ख़ामोशी हिन महिल सवालिया निशान ज़रूरु आहे। त पीपल्स पार्टी खे बि चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे या सदर आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, उहो हिन ई सॼे सिस्टम जो हिसो आहिनि, हिन इक़्तिदार जो हिसो आहिनि, हिन हुकूमत जो हिसो आहिनि। त मां सम्झां थो त इहो सिंध जे अंदरि जेको ख़दशो आहे, सिंध जा माण्हू जेको हिन महिल हिकिड़ी बुतर जो शिकार आहिनि, त हुननि खे लीड करे अचे निकिरी ऐं हिन शइ जी क्लैरिटी बि करणु खपे ऐं हुननि जे तरफ़ां इहा शइ अचणु खपे त कंहिं बि सूरत में हिन सूबनि जी ॻाल्हि खे उहे एक्सेप्ट न कंदा। छाहे जो हिन महिल आइनी जे तौर ते असेंबलीज़ मौजूदु आहिनि, आइनी तौर ते जेके बि मामला हलनि था, त उन जे लाइ हिन महिल पीपल्स पार्टी जे मथां ऐं उन्हनि जी लीडरशिप जे मथां इहा ज़िम्मेवारी आहे। मां सम्झां थो इहा शइ उन्हनि खे क्लियर करणु खपे। हिन में हिकिड़ी ॻाल्हि मां एड कयां, उहा इहा त पीपल्स पार्टी जेकॾहिं वाकई नवनि सूबनि जे ख़िलाफ़ु आहे, जेकॾहिं सिंध हुकूमत वाकई नवनि सूबनि जे ख़िलाफ़ु आहे, त पोइ पीपल्स पार्टी वाज़े पंहिंजे हुकूमत खे हिदायत करे ऐं सिंध हुकूमत वाज़े पुलिस डिपार्टमेंट खे हिदायत करे त नवनि सूबनि जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारींदड़नि जे ख़िलाफ़ु काई बि इंतक़ामी कार्रवाई न थियणु घुरिजे। अयाज़ लतीफ़ पलीजे ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाननि जे ख़िलाफ़ु FIR जेकॾहिं पीपल्स पार्टीअ जे नक जे हेठि सिंध हुकूमत जे हूंदे थींदियूं, लारकाणे जे अंदरि एहतिजाज कंदड़ मुंहिंजा अॼु नौजवान जेकॾहिं सिंध पुलिस खंबे करे खणंदी ऐं थाणे में बंदि कंदी ऐं उन्हनि खे मोबाइलनि में घसीटे करे उन्हनि खे खणंदी, त पोइ पीपल्स पार्टीअ जे नेक नियत जे मथां शुकूक ऐं शुबहात पैदा थींदा। लिहाज़ा पीपल्स पार्टी जी क़यादत सिंध हुकूमत वाज़े तौर ते ऐलान करे त नवनि सूबनि जे ख़िलाफ़ु सिंध जे अंदरि जेको बि आवाज़ उथारींदो पीपल्स पार्टी उनखे सपोर्ट कंदी, न कि पुलिस जे तरफ़ां उन्हनि जे मथां FIR लांच थींदियूं।